आओ उलमा से पूछ ले। जेके मसाइल असांखे ख़बर हूंदा उनजी तहक़ीक़ थी वेंदी ऐं जेके अहादीस जे पेश नज़र असांखे ख़बर न हूंदी उन्हनि खे ॿुधंदासीं, इल्म में इज़ाफ़ो थींदो ऐं दर्स हदीस ॿुधण जी असांखे तौफ़ीक़ ऐं सआदत हासिल थींदी। गुज़िश्ता जुमा असां सजदे जा मसाइल बयानु करे रहिया हुआसीं। इन्हनि खे ॿाहिरि मोकिलियो। सजदे जा कुझु मसाइल असां बयानु कंदे इन ॻाल्हि खे बयानु फरमायोसीं त सजदे जो जेको तरीक़ेकार आहे, सजदे में वेंदे वक़्तु जेके अहकाम आहिनि उनखे बयानु कंदे असां इन ॻाल्हि खे बयानु कयोसीं जो जॾहिं इंसानु सजदे में हुजे त ॿिन्हिनि हथनि खे जॾहिं रखे उन्हनि जे दरमियान पंहिंजो चेहरो रखे। उनजी असां वज़ाहत करे आया आहियूं, कुझु वरी बि ज़रूरतनि बयानु कंदा ईंदासीं। ऐं उनखां बाद असां गुज़िश्ता जुमा बिलख़ुसूस इन ॻाल्हि खे बयानु कयोसीं जो जॾहिं असां सजदो करियूं त पेरनि में बि असांजी तवजो हुजे, जो कुझु हज़रात इन जी तरफ़ तवजो न कंदा आहिनि जंहिंजे करे उन्हनि जो सजदो ज़ाया थी सघे थो। उम्मुल मोमिनीन सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी हदीस पाक जी वज़ाहत में असां इन ॻाल्हि खे बयानु कयोसीं जो जॾहिं असां सजदे में हुजूं त असांजा पेर जेके हुजनि ज़मीन ते लॻल हुजणु घुरिजनि ऐं पेरनि में जेके आङुरियूं आहिनि यानी ॾह जो ॾह आङुरियूं इन जो ज़मीन ते लॻण बि सुन्नत आहे। हिकु आङुरी यानी आंगूठे जो लॻण इहो फ़र्ज़ु आहे ऐं सां गॾु ॿ ॿियूं यानी टोटल 3 आङुरियुनि जो घटि में घटि लॻण इहो वाजिबु आहे। इहो असां बयानु करे आयासीं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं सजदो कंदा हुआ, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जूं 10 जो 10 आङुरियूं ज़मीन ते लॻल हूंदियूं ऐं उन्हनि जो जेको रुख हूंदो हुयो, पेट जेको हूंदो काबे जी तरफ़ हूंदो हुयो, महबूब अलाह रखी करे थोरो ज़ोर ॾींदा हुआ। असां सुन्नत ते अमल कंदासीं त जॾहिं रखूं पेर 10 जो 10 ज़मीन आङुरियूं जेके आहिनि ज़मीन ते हुजनि इन्हनि जो पेट ऐं थोरो ज़ोर ॾियूं जीअं इन जो जेको पेट आहे इहो काबे जी तरफ़ थी वञे। इहो सुन्नत आहे ऐं 3 जो लॻण इहो जेको आहे न फ़र्ज़ ऐं वाजिबु आहे। ऐं इन ॻाल्हि खे बि बयानु कयोसीं जो जॾहिं सजदो कयूं त सजदे जे दरमियान जॾहिं असां पेर हुजे, पेरनि में घणो फ़ासिलो न हुजे। जो हदीस पाक में महबूब उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाईं महबूब अलैहिस्सलाम सजदे में हुआ, सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सजदे में हुआ त मुंहिंजो जीअं हथ वधायमि जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॿिन्ही तिरिन मुबारक खे लॻो, यानी हिकु हथ ॿिन्ही तिरिन खे लॻो, ॿिन्ही पेरनि खे लॻो, जंहिंजे करे फुक़हा इकराम फरमायो त इन जेके पेर करीब करीब हुजनि। हूअं त हदीस पाक में तरासन यानी सफ़ा मिलियल हुया, लेकिन जेकॾहिं सफ़ा मिलियल हुजनि न पोइ ज़मीन ते आङुरियूं रखण ऐं उनजो पेट क़िबले ते हुजणु इहो मुमकिन न थींदो आहे। इन जेके फुक़हा इकराम फरमायो कुझु न कुझु फ़ासिलो इहो हो, यानी जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो आङुरियूं पेट जेके आङुरियुनि जा पेट हुआ उहे ज़मीन ते लॻल हुआ ऐं उहे काबे जी तरफ़ हुआ ऐं इन दौरान ॾिसूं केतिरो फ़ासिलो थी सघे थो ओतिरो फ़ासिलो कजे, माना करीब करीब सजदे जी हालत में हुजनि, घणो परे न हुजनि। हा जिन सां का क़िस्म जी मजबूरी आहे, का तकलीफ़ आहे, उज़ुर आहे, उहो जेकॾहिं उज़ुर जे तहत परे परे रखे थो त कोई हर्ज न आहे। इहो बि सुन्नत आहे। अफ़ज़ल औला इहो ई आहे त सजदे जी हालत में पेर करीब करीब हुजनि। इनखे असां वज़ाहत सां बयानु करे आयासीं। ऐं मज़ीद इन ॻाल्हि खे सजदे जा अहकाम यादि रखो। जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में हूंदा हुआ न, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हे जेके हथ आहिनि इहे पासनि खां पासिरिन खां जुदा हूंदा हुआ, एतिरे ताईं जो बग़ल बि नज़र ईंदा हुआ। बग़लनि जी सफ़ेदी मुबारक, बग़ल मुबारक में जेकी सफ़ेदी उहा बि नज़र ईंदी हुई।
त इन जगह मर्द जो हुकुम ही आहे, जॾहिं असां सजदे में वञूं हथ रखूं, हथ असांजे पासनि खां परे हुजनि। जॾहिं असां अकेला नमाज़ पढ़ी रहिया आहियूं, आज जमा सां पढ़ी रहिया आहियूं, पोइ ज़रूरत असां जेकॾहिं मिलाए हुकुम इहो आहे त पोइ असां सिमटजी करे सजदो कयूं। ऐं जेकॾहिं अकेली नमाज़ पढ़ी रहिया आहियूं त पोइ हुकुम हीअ आहे त असां जॾहिं सजदो कयूं त ही पासेरियूं ऐं बगलनि खे हीअं मिलाए करे न रखूं, बल्कि बगलनि खे बि खोले करे रखूं ऐं इन में फ़ासिलो हुजे। हथ ऐं पासेरियुनि जे दरमियान बाक़ाइदा कुशादगी हुजे, फ़ासिलो हुजे। इनखे अॼु असां बयानु कंदासीं जो महबूब सलातो वसलाम जॾहिं सजदो कंदा हुआ, हथेरियूं जेके आहिनि पासेरियुनि खां जुदा हूंदियूं हुयूं ऐं कुशादगी रखंदा हुआ। हदीस पाक में ईंदो आहे, सही मुस्लिम जी हदीस 1006 नंबर हदीस आहे त हज़रत सैयदना बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अनिल बराई क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा सजदत फज़ा कफ़ैका वर्फ़ा मिरफ़क़ैक, जॾहिं तव्हां सजदो कयो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं सजदो कयो त पंहिंजो हथेलियूं रखो, यानी हथ जूं तिरियूं रखो ऐं जेके ठूठा आहिनि, ॿाहूं आहिनि, इहे मथे हुजनि। इहो असां पहिरियों बि बयानु करे आहियूं, ज़रूरतनि मां बयानु कयो। जॾहिं हथ रखूं त हथ जूं तिरियूं हीअं लॻल हुजनि, हीअं विछल न हुजनि सजदे में। सजदे जी हालत में ही ज़मीन ते हुजनि ऐं हथ खां मथे जेकी ॿाहियूं आहिनि न, इहे ज़मीन खां मथे हुजनि, इहो सुन्नत आहे। पर जेकॾहिं की न कोई शरी मजबूरी आहे उहो रखे सघे थो। मिसाल तौर जीअं कोई वॾा वॾा सजदा थो करे, नफ़ली नमाज़ थो पढ़े, नफ़ली नमाज़ जे अंदरि जेके दुआऊं मनक़ूल आहिनि उन्हनि जी कसरत थो करे, पोइ हीअं रखण जे करे जेके आहे ठूठा या ॿाहूं मथे करणे कोई तकलीफ़ थी थिए, उनखे इजाज़त आहे। या कंहिं सां वाक़ई शरई मजबूरी आहे, मथे करे कोई तकलीफ़ थी थिए त उनखे इजाज़त आहे। भई सुन्नत इहा आहे, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम फरमायो त मर्द जॾहिं सजदो कंदो त हथ जेके आहे न रखंदो ज़मीन ते, उनजे दरमियान सजदो कंदो, ही जेके ॿाहूं आहिनि इहे ज़मीन खां मथे हुजनि, मिलियल न हुजनि। ईअं सही बुखारी शरीफ़ में हदीस आहे 390 नंबर, हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मालिक इब्ने बुहैना का उहे फरमाइंदा अन्न नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम काना इज़ा सल्ला फर्रज बैन यदैहि, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुआ त पंहिंजी पाइन जे दरमियान कुशादगी कंदा हुआ, हथनि जे दरमियान फ़ासिलो रखंदा हुआ। हथ ऐं ही पासेरनि जे दरमियान फ़ासिलो केतिरो? फरमाइनि था हत्ता यब्दु बयाद इब्तैहि, एतिरे ताईं जो असां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे बगल मुबारक जी जेकी सफ़ेदी हूंदी हुई उहा बि ज़ाहिर थी वेंदी हुई। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदो कंदा हुआ त हीअं बगलनि खे ईअं न रखंदा हुआ, बल्कि हीअं खोले करे बगलनि खे रखंदा हुआ, यानी जंहिंजे करे ॿाहियूं बगलनि खां बि जुदा हूंदियूं हुयूं। ऐं साहबा फरमाइनि था असां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा बगल मुबारक बि ॾिसी वठंदा हुआसीं। बगल मुबारक बगल वारी जगह, वार न, इंदे मां बात कयां थो। ईअं ई 3564 नंबर हदीस बुखारी शरीफ़ जी आहे, हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मालिक इब्ने बुहैना खां ई आहे। अल्फाज ऐं सनद मुख़्तलिफ़ा, अल्फाज तक़रीबन उहे ई आहिनि। और कान नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इज़ा सजदा फर्रज बैन यदी हत्ता नरा इब्तैहि, हिते हत्ता नरा, हुते हत्ता यब्दु बयाद अब्दैहि। हिन हदीस पाक में हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मालिक इब्ने बुहैना फरमाइनि था त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुआ त पंहिंजे हथनि जे दरमियान एतिरी कुशादगी रखंदा हुआ जो असां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे बगलनि मुबारकनि खे बि ॾिसी वठंदा हुआसीं। ऐं हुते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा बगल मुबारक जी सफ़ेदी बि नज़र अचंदी, यानी बयाद इब्तैहि, बयाद जा लफ़्ज़, यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बगल मुबारक जी सफ़ेदी नज़र अची वेंदी हुई। ऐं हिते असां जेके आहे न सफ़ेदी खे ॾिसंदा हुआ या बगल मुबारक खे ॾिसंदा हुआसीं
ये हदीस पाक सही मुस्लिम में भी मौजूद है, 1007 नंबर हदीस। इन्हीं साहबी का या अन्ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काना इदा सल्ला फरज बैन यदैहि हत्ता यबदु बयाद इब्तई। जो महबूब अलैहिस्सलाम नमाज पढ़दा जॾहिं सजदो कंदा हुआ त पंहिंजे पाइन जे दरमियान एतिरी कुशादगी रखंदा हुआ, यानी बगल मुबारक के कुशादो रखंदा हुआ जो असां महबूब अलैहिस्सलाम जी बगल मुबारक की सफेदी चमक ॾिसी वठंदा हुआसीं। ऐं 1008 नंबर हदीस में ही मौजूद है, वफी रिवायत अमर बिन हारिस जी रिवायत में कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इदा सजदा, यानी महबूब अलैहिस्सलाम सजदो कंदा हुआ, युजन्नहु फी सुजूदिही, त महबूब अलैहिस्सलाम सजदो कंदा हुआ त बान के एतिरो कुशादो रखंदा हुआ हत्ता युरा वदहु इब्तही, जो महबूब अलैहिस्सलाम जे बगल मुबारक की सफेदी भी ज़ाहिर थींदी हुई। इन्हीं हदीस जे तहत ही की रिवायत इमाम मुस्लिम बयान फरमाए, वफी रिवायतिल लैस, त लैस जी रिवायत में अन्ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काना इदा सजदा फरज यदैहि अन इब्तही, जॾहिं महबूब अलैहिस्सलाम सजदे में वेंदा हुआ त बाहन के बगलन का एतिरो परे रखंदा हुआ हत्ता इन्नी ला अरा बयाद इब्तही, एतिरे ताईं जो मां महबूब अलैहिस्सलाम जे बगलन मुबारकन जी सफेदी चमक ॾिसी वठंदो हुआ। त ही महबूब अलैहिस्सलाम जो हिकु अमल सहाबा किराम बयान फरमायो, यानी महबूब अलैहिस्सलाम जॾहिं नमाज पढ़ंदा हुआ कॾहिं चादर वेड़े करे पढ़ंदा हुआ त पोइ जॾहिं सजदे में वेंदा त चादर मुबारक थोड़ी हटजी वेंदी हुई त पोइ बगल मुबारक जी सफेदी नजर ईंदी हुई या कमीज मुबारक मां चमक नजर अची वेंदी हुई। ऐं याद रखो बुजुर्गान दीन खसाइस कुबरा में यानी महबूब अलैहिस्सलाम की खुसूसियात में ही बयान फरमायो है, जो महबूब अलैहिस्सलाम जे बगल मुबारक हूंदा हुआ बगल वाली जगह इहा ईअं ई हूंदी हुई जीअं बकाया जिस्म हूंदो हो, यानी ईअं ई सफेद चमकदार हूंदो हो, या बगल मुबारक वाली जगह जीअं बकाया जिस्म सफेद हूंदो हो। ऐं महबूब अलैहिस्सलाम जी खुसूसियात में है जो महबूब अलैहिस्सलाम जे बगलन वाली जगह ते वार न हूंदा हुआ, ऐं जेको पघर ईंदो हो त उहो बि आले इल्म खे ख़बर आहे जो एतिरो खुशबूदार हूंदो, एतिरो खुशबूदार हो जंहिंखे नसीब थियो उहे भी खुशबूदार बणिजी विया। त ही महबूब अलैहिस्सलाम जी खुसूसियात यानी खसाइस नबवी में आहिनि। त इन मां असांखे मालूम थियो जॾहिं सजदे में वेंदासीं त असां थोरो मर्द जो हुकुम ही आहे त कुशादगी सां सजदो कंदो, ॿाहिनि के पासनि खां बि एतिरे ताईं जो ही बगलनि इन्हनि में भी कुशादगी हुजे। ऐं हिकु सही मुस्लिम शरीफ जी हदीस पाक मां बयान कंदो हलां, 1009 नंबर हदीस आहे। हज़रत उम्मुल मोमिनीन सय्यदतुना मैमूना रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाइन थियूं, क़ालत कान नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इज़ा सजदा, जॾहिं महबूब अलैहिस्सलाम सजदो कंदा हुआ, लौ शाअत बहमतन अंत मुर बैन यदैहि लतमरत, महबूब अलैहिस्सलाम जॾहिं सजदो कंदा हुआ त ॿाहिनि जे दरमियान एतिरी कुशादगी रखंदा हुआ जेकॾहिं कोई बहमा जी माना बकरी जो बच्चो भी थींदो आहे, बहमा जी माना कोई भी नंढड़ो जानवर, यानी जेकॾहिं महबूब अलैहिस्सलाम सजदो कंदा हुआ सजदे में ॿाहिनि जे दरमियान एतिरी कुशादगी रखंदा हुआ जेकॾहिं कोई नंढड़ो बकरी जो बच्चो तो गुज़रण चाहे त गुज़री वञे। इन मां मालूम थो थिए त महबूब अलैहिस्सलाम कुशादगी सां सजदो कंदा हुआ। ऐं सुनन अबी दाऊद में भी हदीस पाक मौजूद है, अन मैमूना अन्न नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कान इज़ा सजदा, जॾहिं महबूब अलैहिस्सलाम सजदो कंदा हुआ जाफा बैन यदैहि, त महबूब अलैहिस्सलाम पंहिंजे ॿिन्ही हथनि जे दरमियान फ़ासिलो रखंदा हुआ, केतिरो हत्ता लौ अन्न बहमतन अरादत अन तमुर तहत यदैहि मरत, जेकॾहिं उन हथनि मुबारकनि जे हेठां बकरी जो कोई बच्चो गुज़रण चाहे तो गुज़री वञे।
त इन मां बि हिकु मसलो असांखे मालूम थियो, जीअं ॿियनि अहादीस खे असां साम्हूं रखंदे बयानु कंदासीं त जॾहिं सजदो कयूं त हिन हथनि खे पासनि खां ॿाहिनि खे जेको आहे कुशाद रखूं, जीअं असांजी बगलनि खां इहे जुदा हुजनि, एतिरी कुशादगी हुजे जो जेकॾहिं कोई नंढड़ो जानवर गुज़रण चाहे, जीअं ॿिली जो बच्चो आहे, सम्झाइण जे लाइ कोई गुज़रण चाहे त उहो गुज़री वञे। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी पासनि खे ऐं ॿाहिनि जे दरमियान एतिरो फ़ासिलो रखंदा हुआ जो बकरी जो बच्चो गुज़रण चाहे बि उहो गुज़री वञे। ऐं हीअ बि यादि रखो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सजदो कंदा हुआ न, अहादीसनि में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआनि जो ज़िक्र आहे, सजदे में वेंदा हुआ। जीअं सही मुस्लिम में मां इहा हदीस पाक बयानु कयमि, सिर्फ़ लफ़्ज़ बयानु थो कयां, तशरीह अॻिले जुमे ते कंदमि। सही मुस्लिम मां ऐं सही इब्न खुज़ैमा मां उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा वारी हदीस बयानु कयमि। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो न, फ़क़तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतम मिनल फिराश, हिकु ॾींहुं ईअं थियो त मुंहिंजी वारी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे बिस्तरे ते मौजूदु न हुआ, वारी मुंहिंजी हुई, अंधेरी राति हुई, मां ॻोल्हण जी तलाश कयमि, ॻोल्हींदे ॻोल्हींदे मुंहिंजो हथ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे कदमनि ते वञी लॻो ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में हुआ, वहुमा मंसूबतानी, ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो पेर मुबारक ॿई जेके ज़मीन ते लॻल बीठल हुआ। ऐं महबूब वहुव यक़ूल, ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी रहिया हुआ। महबूब अलैहिस्सलाम सजदे में दुआऊं घुरंदा हुआ, इस्तिग़फ़ार बि कंदा हुआ, मुख़्तलिफ़ दुआऊं आहिनि। इन हदीस पाक में ही दुआ आहे, अल्लाहुम्मा अऊज़ु बि रिदाका मिन सख़तिका व बि मुआफ़तिका मिन उक़ूबिका व अऊज़ु बिका मिनका ला उहसी सनाअन अलैका अंत कमा असनैता अला नफ्सिक। अल्लाहु अकबर, सुभान अल्लाह। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ है, याद रखो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम की दुआऊं दिन आजिज़ी इंकिसारी जे लाइ, अल्लाह ताला सां जेको हिकु तालुक आहे उन जे इज़हार जे लाइ, आबदियत जो इज़हार जे लाइ ऐं उम्मत जी तालीम जे लाइ। जॾहिं मां मासूम थी करे इहे दुआऊं घुरां थो त उम्मत इहा दुआऊं घुरे जीअं उन्हनि खे सुन्नत जो अमल मिली वञे। ऐं अक्सर फ़ुक़हा कराम ही फरमाईंदा त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि दुआनि में उम्मत खे यादि रखो, उम्मतनि जे लाइ इहे दुआऊं घुरियूं आहिनि, उम्मत जे लाइ दुआऊं बि घुरियूं ऐं उम्मत खे तालीम बि ॾिनऊं। ये लफ़्ज़ आहिनि, अल्लाहुम्मा अऊज़ु बि रिदाका, ए अल्लाह मां तुंहिंजी रिज़ा जी पनाह में अचां थो, मिन सख़तिका, तुंहिंजी नाराज़गी खां, ए अल्लाह मां तुंहिंजी खुशनूदी जी पनाह में अचां थो, तुंहिंजे गुस्से खां, व बि मुआफ़तिका मिन उक़ूबिका, ऐं अल्लाह मां तुंहिंजी माफ़ी जी पनाह में अचां थो, तुंहिंजी सज़ा खां, व अऊज़ु बिका मिनका, ऐं अल्लाह मां तुंहिंजी गिरफ़्त खां बचण जे लाइ तुंहिंजी पनाह में थो अचां, व अऊज़ु बिका मिनका, तुंहिंजे खौफ़ खां तुंहिंजी पनाह में थो अचां। उन खां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, ला उहसी सनाअन अलैका अंत कमा असनैता अला नफ्सिक, ए अल्लाह मां तुंहिंजी उहे तारीफ़ नथो करे सघां जीअं तूं पंहिंजी तारीफ़ कई। ए अल्लाह जीअं तूं तारीफ़ जो हक़दार आहे, जीअं तुंहिंजी तारीफ़ करण जो हक़ आहे, जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे, ईअं मां तुंहिंजी तारीफ़ नथो करे सघां, तूं उहे ई आहे जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे। ए अल्लाह मां तुंहिंजी हमद सना उहे नथो करे सघां जीअं तूं पंहिंजी हमद सना पाण कई आहे। ए अल्लाह यानी ए अल्लाह मां तुंहिंजी रिज़ा जी पनाह घुरां थो, तुंहिंजी नाराज़गी खां, तुंहिंजी माफ़ी जी पनाह घुरां थो, तुंहिंजी सज़ा खां, मां तुंहिंजी तारीफ़ जी ताक़त नथो रखां, तूं उहे ई आहे जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे। इंशाअल्लाह इनजी मज़ीद तशरीह इन्हनि अल्फाज़नि जी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहा महबूब अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ कयो, अल्लाह मां तुंहिंजी उहे तारीफ़ नथो करे सघां ऐं ताक़त नथो रखां जीअं तुंहिंजी तारीफ़ जो हक़ आहे, जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे, मां उहे तुंहिंजी तारीफ़ नथो करे सघां, बसि मां इहो ई चवां थो
तू उहो ई आहे जीअं तूं पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं मूंखां बेअदबान अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह तबारक व तआला माफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फरमाए। इंशाअल्लाह मज़ीद जेके सजदे जा ऐं नमाज़ जा मसाइल इन सिलसिले सां बयानु कंदा ईंदासीं तरतीब वार। जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं अदा करियूं।